रखे केर तंहिंखे चखे छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। अल्लाह से अहिड़ो अक़ीदो ईमान तव्हां असां सभिनी खे नसीब फरमाए, शिरक कुफ्र खां बचाए। रब जंहिंखे रखे केर तंहिंखे चखे छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। रब जंहिंखे रखे केर तंहिंखे चखे छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। आम सिंधीअ में चवणी थे ॿुधजे हिते छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। ॿार के ई मुहाया त फिरऔन उन जे घर में ई मूसा खे पालियो ख़ुदा। तुझी कुदरत है ताकत। बार के ही मुहाया त फिरऔन उन जे घर में ही मूसा खे पालियो ख़ुदा। उन जे घर में ही मूसा खे पालियो ख़ुदा। जीअं मौला करे जीअं मौला करे जीअं मौला करे केर उन सां कुछे छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। रब जंहिंखे रखे केर तंहिंखे चखे छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। काबो क़ाइम रहो ऐं थियो अबरा फना बाहिन मिरूद बारी साठारी ख़ुदा। बाहिन मिरूद बारी साठारी ख़ुदा। काबो क़ाइम रहो ऐं थियो अबरा फना बाहिन मिरूद बारी साठारी ख़ुदा। जे बचाए तमारे नथो को सघे जे बचाए तमारे नथो को सघे छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। भाइरनि कई दगा पोइ बि यूसुफ ॾिसो खूह में बि ख़ुदा तंहिंखे ज़िंदा रखियो। भाइरनि कई दगा पोइ बि यूसुफ ॾिसो खूह में बि ख़ुदा तंहिंखे ज़िंदा रखियो। जंहिंखे तारे त ॿियो कुझु न सघंदो करे जंहिंखे तारे त ॿियो कुझु न सघंदो करे छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। फांसी ॾींदड़ ख़ुदि फांसी ते वियो चढ़ी आसमां ते वियो ज़िंदा आई साख ॾी। जीअं मौला करे केर उन सां पुछे जीअं मौला करे केर उन खां पुछे छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। दुश्मननि जे अखियुनि में विझी ई मिटी निकितो रब ते रखी मुंहिंजो अरबी नबी। हुजूर जा आशिक़ जो सुभान अल्लाह। दुश्मननि जे अखियुनि में विझी ई मिटी निकितो रब ते रखी मुंहिंजो अरबी नबी। गार अंदर भी आराम सां पियो रहे गार अंदर भी आराम सां पियो रहे छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। रब जंहिंखे रखे केर तंहिंखे चखे छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। अॼु बि शहज़ादा आहे उहो ई ख़ुदा बादशाही क़ाइम उन जी सदा। बाज अहिड़ी असां ते बि उन जी हुजे बाज अहिड़ी असां ते बि उन जी हुजे छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। रब जंहिंखे रखे केर तंहिंखे चखे छो त हलंदो सभिनि ते आ रब जो हुकुम। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा जे दौर अवां जे में नबी पाक हुजा मां कलमो पढ़ी प्यार सां कदमनि खे चुमा कदमनि खे चुमा। जे दौर अवां जे में नबी पाक हुजा मां कलमो पढ़ी प्यार सां कदमनि खे चुमा कदमनि खे चुमा। मां 15वीं सदीअ में बिहां दीवान
दौर में शायर थी जी शेर लिखा थो हसान जिया दौर उन्हीं में भी लिखा उन्हीं में भी लिखा घर मुझो आवाज पिरी पार हुजे हाँ शब रोज़ आवाज पयो दीदार थिए हाँ अखियों बिठरी मौज पवन हाँ ही प्यारा हर हर मखणी नेण अवांडे पियो ॾिसां सिद्दीक़ फारूक उस्मान अली असां यारी बि रखां मां सजण टोली भली असां यारनि सां सची यारी निभाया प्यारा असहाब सां बि प्यार मोहब्बत संजिया घर वारियूं आवाजूं बि मञे मायरूं पंहिंजो तिन ते नथा मां सजण तो मतू कंहिंजो हिन दौर में बि तन जो बचो गैरती आहियां हिन दौर में बि तिन जो बचो गैरती आहियां उन दौर में बि हरफन अमड़िन ते सहा शादाब मथा कुर्ब जो कादिर ही करे हाँ मीरानी आवाज़ मथा घोर थिए हाँ ईमान इस्लाम सच्चे दीन जकाते ईमान इस्लाम सच्चे दीन जकाते महबूब आवाज़ कदमन में मरा जे दौरा आवाज़ में नबी पाक हो जहाँ मां कलम पढ़ी प्यार सां कदमन खे चुमा अबू हुरैरा मदरसो जंहिंमें अबू हुरैरा मदरसो जंहिंमें हुस्न किरात जी पाक महफल अबू हुरैरा मदरसो जंहिंमें हुस्न किरात जी पाक महफिल खुदा जो क़ुरान पाक ॿुधजे ऐं पढ़जे ठारे छॾींदो आदिल खुदा जो क़ुरान पाक ॿुधजे ऐं पढ़जे ठारे छॾींदो आदिल अबू हुरैरा मदरसो जंहिंमें हुस्न क़िरात जी पाक महफिल ही ॻोठ दाऊद वाड जंहिंमें कंदा तिलावत के क़ारी साहब ही ॻोठ दाऊद वाड जंहिंमें कंदा तिलावत के क़ारी साहब यकीन आहे त ॻोठ हिन ते यकीन आहे त ॻोठ हिन ते खुदा जी रहमत पो थींदी नाज़िल यकीन आहे त ॻोठ हिन ते खुदा जी रहमत पो थींदी नाज़िल अबू हुरैरा इदारो जंहिंमें पढ़ायो क़ुरान वेंदो आहे अबू हुरैरा इदारो जंहिंमें पढ़ायो क़ुरान वेंदो आहे तॾहिं त दस्तार हाफ़िज़न जी तॾहिं त दस्तार हाफ़िज़न जी थे हाफ़िज़ हुया जे क़ाबिल तॾहिं त दस्तार हाफ़िज़न जी थे हाफ़िज़ हुया जे क़ाबिल अबे अमड़ खे मुबारकूं जिन मदरसे अंदर बचा पढ़ाया अबे अमड़ खे मुबारकूं जिन मदरसे अंदर बचा पढ़ाया बदी फजीलत जी पग मुबारक बदी फजीलत जी पग मुबारक उन्हनि में फर्ज़ंद जेके शामिल अबू हुरैरा मदरसो जंहिंमें हुस्न क़िरात जी पाक महफिल खुदा जो क़ुरान पाक ॿुधजे ऐं पढ़जे ठारे छॾींदो आदिल अबू हुरैरा मदरसो जंहिंमें हुस्न क़िरात जी पाक महफिल पढ़नि था इस्लामी इल्म जेके उन्हनि जो आहे बुलंद रुतबो पढ़नि था इस्लामी
खुतबो पढ़ी वरी नेक माण्हू थे थो पढ़ी वरी नेक माण्हू थे थो करे थो सो क़ुर्ब रब जो हासिल पढ़ी वरी नेक माण्हू थे थो करे थो सो क़ुर्ब रब जो हासिल रफ़ीक अहमद इहो आहत ते हले थो दुनिया में जेको हक़ ते रफ़ीक अहमद उहो आहत ते हले थो दुनिया में जेको हक़ ते मटे थो पंहिंजो निगाह हक़ खां मटे थो पंहिंजो निगाह हक़ खां उहो अबातिल मटे थो पंहिंजो निगाह हक़ खां उहो अबातिल ख़ुदा जो क़ुरान पाक ॿुधिजे ऐं पढ़िजे ठारे छॾींदो आदिल अबू हुरैरा मदरस जंहिंमें हुस्न क़िराअत जी पाक महफ़िल।